लाड़काने में खबरवास शेयर कंदासीं। लाड़काने की अदालत मंशियात रखण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे उम्र कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत जवाबदार आबिद रिंद खे उम्र कैद ऐं 5 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। जवाबदार खे गुज़िरियल साल दिसंबर में मंशियात समेत गिरफ़्तार कयो वियो हो। खबरवास लाड़काने में शेयर कई पिया। लाड़काने की अदालत मंशियात रखण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे उम्र कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत जवाबदार आबिद रिंद खे उम्र कैद ऐं 5 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। जवाबदार खे गुज़िरियल साल दिसंबर में मंशियात समेत गिरफ़्तार कयो वियो हो। लाड़काने की अदालत मंशियात रखण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे उम्र कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत जवाबदार आबिद रिंद खे उम्र कैद ऐं 5 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। जवाबदार खे गुज़िरियल साल दिसंबर में मंशियात समेत गिरफ़्तार कयो वियो हो। इन जा वधीक तफ़सील कंदासीं लाड़काने ब्यूरो चीफ मुनव्वर रिंद खां। जी मुनव्वर। लाड़काने की अदालत मंशियात के केस में जवाबदार के 5 लाख दंड की सजा ॿुधाई है, उम्र कैद की सजा भी पिण ॿुधाई है। तफ़सील उनजा ये आहिनि त लाड़काने शहर के वली थाने की हद में पुलिस गुज़िरियल साल दिसंबर महीने में 100 किलो चरस हथ कर एक जवाबदार आबिद रिंद के गिरफ्तार किया, जंहिंजो अदालत में केस हलंदड़ हो ऐं अॼु उन ते ॾोह साबित थियो, जंहिंखां पोइ अदालत उनखे 5 लाख दंड ऐं उम्र कैद की सजा ॿुधाए छॾी आहे। मेहरबानी मुनव्वर तफ़सीलनि जे लाइ।